दी खबर है ये कबूतर तो के तंग तो कोंदो करे ना पहिरियों कंबड़ा तूं हाणे पियो हाणे माठ में आहे ॾाढो तंग कयो अथई दिलि चए थी हिते ई पूरो कयांसि ये कबूतर वॾे कम जी शइ आ इनखे कुछ भी थियण न खपे अदा शेर खाना कयूं हमलो पहिरीं इन मिठल ऐं हबीब वारनि खे वञण ॾे जेकॾहिं असां गोलियूं हलायूंसीं न उनजे आवाज़ ते ये ॿई वापसि ईंदा ऐं चाचा बिजार खे छॾाइण ॾाढो मुश्किल थी पवंदो पहिरीं तोखे ऐं चाचा बिजार खे हितां रवानो कयां उन खां पोइ इन्हनि ॿिन्ही खे मां ॾिसी थो वठां अच मूंसां हलो अदा ॾाढे हबीब खान शहर पिया वञो तूं हिन जो ख्यालु रखजांइ ऐं हा का घटि वधि थी न तुंहिंजूं जंगू बाहूं भॻल हूंदई तव्हां बेफ़िक्र रहो हाणे तव्हां हलो त मां तव्हांखे दरिया पार कराए उन खां पोइ मिठल ऐं हबीब वारनि खे मां ॾिसी छॾियो आहे हाणे उहे मूंखां बची कोन सघंदा हाणे हलण जी कयूं जे हू अची विया न त चाचा वीचार हली न सघंदो हाणे चाचा बिचार जे वार खे केरु तओ बि न ॾेई सघंदो अचो गिरजिता 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 छको 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 हाँ छको छकोड़े सिधा तव्हां ट्रेन छको छको हाँ छको न पियो किथे पियो ओ मड़े इनक वठी ॾिया पे कि इनक अंधो थी पियो अथई छके करे तो न ट्रिको पियो छाजो ट्रिको पिया अंधो आहे वीह राणा ही अकुल आहे ही घर आहे